1954 ईस्वी में जॾहिं पाकिस्तान जी जमहूरियत वारी गाॾी अञा पटड़ी ते चढ़ी ई न हुई त गवर्नर जनरल गुलाम मोहम्मद पारां हिन असेंबली खे ख़तमु करे घर मोकिले छॾियो, जेको हिकु आज़ाद वतन जो आइन जोड़े रही हुई ऐं हिन जे लाइ गवर्नर जनरल पारां हिंदुस्तान जे दौरे ग़ुलामी वारे एक्ट 1935 ईस्वी में ॾिनल अख़्तियारात इस्तेमालु कया। लेकिन उन वक़्तु पाकिस्तान खे जमहूरियत जी पटड़ी ते चाढ़ण लाइ अमली कोशिश बरतरफ़ असेंबली जे स्पीकर मौलवी तमीज़ुद्दीन पारां कई वई। उन असेंबली टोड़ण जे फ़ैसिले जे ख़िलाफ़ सिंध हाई कोर्ट जो दरवाज़ो वॼायो ऐं दरख़्वास्त कई त गवर्नर जनरल जे फ़ैसिले खे रद्द कयो वञे, छो त पाकिस्तान हिकु आज़ाद ऐं ख़ुदि मुख़्तियार मुल्क आहे, हिन खे ग़ुलामी जे एक्ट तहत नथो हलायो वञे। सिंध हाई कोर्ट पारां असेंबली बहाल कई वई। आर्ज़ी तौर ते जमहूरियत जी फतह थी ऐं हिकु उम्मीद पैदा थी त पाकिस्तान जमहूरी रस्ते ते अॻिते वधंदो। पर ही उम्मीद उन वक़्तु फ़ौत थी वई जॾहिं सुप्रीम कोर्ट जे जस्टिस मोहम्मद मुनीर पारां सिंध हाई कोर्ट जे हिन फ़ैसिले खे कालादाम करार ॾेई छॾियो। सुप्रीम कोर्ट जे जस्टिस ऐं ॿिनि साथियुनि जजिस पारां फ़ैसिले में 1935 ईस्वी वारे एक्ट तहत गवर्नर जनरल जे कयल फ़ैसिले खे दुरुस्त करार ॾेई छॾियो। इहो फ़ैसिलो, जंहिं इस्लामी जमहूरियत पाकिस्तान खे नज़रियाई ज़रूरत जी अंधेरी ऐं गहरी दलदल में उछलाए छॾियो, उहो 4-1 तां ॾिनो वियो। जिन जजिस पारां गवर्नर जनरल जी उन फ़ैसिले खे दुरुस्त करार ॾिनो, उहे ही हुआ: जस्टिस मोहम्मद मुनीर, जस्टिस मोहम्मद शरीफ़, SM अकरम, जस्टिस SA रहमान ऐं हिकु अहिड़ो जज हो जंहिं हिननि सभिनी सां इख़्तिलाफ़ कयो। उन जो नालो हो जस्टिस ओलइन रॉबर्ट कार्नीलियस, जंहिं ही लिखियो त पाकिस्तान हिकु आज़ाद ऐं ख़ुदि मुख़्तियार मुल्क आहे, उन जी असेंबली खे 1935 ईस्वी वारे जे एक्ट तहत बरतरफ़ नथो करे सघिजे। फ़ैसिले सां नज़रियाई ज़रूरत जनम वरितो ऐं ईंदड़ तमामु आमरनि फ़ाइदो वरितो ऐं जमहूरियत खे नाक़ाबिल तलाफ़ी नुक़सानु पहुतो। हीउ सभु थी रहियो हो त इन दौरान गवर्नर जनरल गुलाम मोहम्मद जी सिहत बि तेज़ी सां ख़राब थी रही हुई। ख़राब सिहत जे बावजूदि इक़्तिदार जी कुर्सी सां चुंबड़ियल हो ऐं कंहिं बि तरीक़े सां इन खे छॾण लाइ तयारु न हो। 1955 ईस्वी में सिकंदर मिर्ज़ा ऐं जनरल अयूब पारां ज़बरदस्ती इलाज जे लाइ ॿाहिरि मुल्क उमाणियो ऐं इस्तीफ़ा ॾियण लाइ मजबूर कयो। सिकंदर मिर्ज़ा पाकिस्तान जो नओं गवर्नर जनरल बणिजी वियो। साबिक़ गवर्नर जनरल गुलाम मोहम्मद, जंहिंखे इलाज जे लाइ ॿाहिरि मुल्क मोकिलियो वियो हो, सिहतयाब न थियो, पर हिकु साल खां पोइ 29 आगस्ट 1956 ईस्वीअ ते ख़ालिक़ हक़ीक़ी सां वञी मिलियो। गुलाम मोहम्मद पारां मुल्क खे जंहिं तबाही ॾांहुं धकेलियो हो, ईंदड़ गवर्नर जनरल पारां बि ज़रो बराबरि कसर न छॾी हुई, न आइन जोड़ण में दिलचस्पी ॾेखारी ऐं न वरी ओभर पाकिस्तान जी ख़राब थींदड़ हालत खे सुधारण जी कोशिश कई। ॾिठो वञे त सिकंदर मिर्ज़ा जो बि तालुक़ु ओभर पाकिस्तान सां हो। पाकिस्तान जी दिलचस्प कहाणी जारी आहे। CPEC जो अहम हिसो गवादड़ पाकिस्तान जो हिसो कीअं बणियो ऐं उहो पाकिस्तान जो कहिड़ो हुक्मरान हो जंहिंखे दफ़न थियण जे लाइ वतन जी मिटी नसीब न थी। हीउ सभु ॾिसण जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब करियो। अल्लाह हाफ़िज़।